माया किशोर स्वर्ण इसरानी अॼु मथुरा में भोपाल का प्रसिद्ध सिंधी साहित्यकार ऐं कलाकार ऐं वॾे अलॻि अलॻि पदनि ते सिंधियत लाइ कमु करण वारा असांजे विच में आहिनि श्री अशोक मनवानी जी, जेका अॼु मथुरा में आयल आहिनि ऐं अॼु पूरे मथुरा जे पूज्य सिंधी जनरल पंचायत जे द्वारा हिन जो स्वागत कयो वियो आहे ऐं हिन सां गॾु ई अची वीचार विमर्श बि कयो, हिन खां मुलाक़ात थी ऐं पंहिंजे सिंधियत जे बारे में कि कीअं हिनखे अॻियां वधायूं या हिनखे क़ाइमु रखूं, हिन संदर्भ में बि घणी ॻाल्हियूं थियूं। श्री मनवानी जी अॼु पंहिंजा अनुभव ॿुधाया कि पाण सिंधियत खे बचाइण लाइ छा छा पाण खे कम करणा घुरिजनि, त अहिड़ी ॿी बि घणी ॻाल्हियुनि सां गॾु तव्हांखे सॼी पूरी स्टोरी ॿुधाईंदुसि। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। केंद्रीय साहित्य अकादमी, भारत सरकार जा सिंधी भाषा परामर्श मंडल जा सदस्य ऐं मध्य प्रदेश जे जनसंपर्क विभाग जा उप संचालक श्री अशोक मनवानी जिन मथुरा जे सिंधी भाउरनि सां मुलाक़ात कई ऐं सिंधियत खे कायम रखण लाइ घणनि ई महत्वपूर्ण विषयनि ते चर्चा कई। सिंधी जनरल पंचायत मथुरा जे बहादुरपुरा स्थित स्वामी लीलाशाह सिंधी धर्मशाला में हिकु मेला पंहिंजनि सां गॾु कार्यक्रम में साहित्यकार श्री अशोक मनवानी जिन चयो कि असां सिंधी माण्हू पंहिंजी जन्म भूमि सिंध छॾे करे ज़रूर आया आहियूं, पर ही सॼो हिंदुस्तान असांजो आहे। भारत जे हर खूणे में वसियल सिंधी भाउर भेनर पंहिंजी सिंधी ॿोली ऐं संस्कृति खे बचाइण लाइ निरंतर कोशिश करे रहिया आहिनि, छो त ही सिंधियत ई असांजी विरासत आहे ऐं असांजी सुञाणपत बि आहे, जंहिंखे कायम रखण ॾाढो। माननीय अध्यक्ष महोदय, असांजा उपाध्यक्ष ऐं ॿिया पदाधिकारी मथुरा सिंधी समाज सां अॼु रूबरू थी रहिया आहिनि। किशोर भाई जे सौजन्य सां इहो अवसर मिलियो। मुंहिंजी कोशिशि रहंदी आहे त भले रिश्तेदारी में किथे वञूं पूरे भारत में, त उतां जे समाज सां हिकु दफ़ो परिचय तव्हांजो थियणु खपे। मध्य प्रदेश में छा थो हले, उत्तर प्रदेश में छा थो हले, हिते कहिड़ी कमी आहे, या मध्य प्रदेश में कहिड़ो सुठो कमु थी रहियो आहे, इहो हिक ॿिए जे वीचारनि जी ॾेवड़ थींदी ऐं सूचनाउनि जो आदान प्रदान थींदो, त इहा ई समाज जी ताक़त खे वधाइण जो हिकु ज़रियो बि आहे। इहो कमु जॾहिं पाण में कनेक्ट न आहियूं, हाणे सोशल मीडिया अची वियो आहे त सोशल मीडिया सां मां कनेक्ट थियूं, व्हाट्सएप ग्रुप जे ज़रिए कनेक्ट थियूं ऐं रूबरू फिज़िकली अॼु आम्हूं साम्हूं आहियूं, त ॾाढो अॼु समाज जो ई फ़ाइदो आहे। हितां ॿियनि समाजनि बि जिन तरक़ी कई आहे उहे पंहिंजी एकता सां ई अॻिते वधिया आहिनि, अलॻि अलॻि रही करे कोई अॻिते न वधियो आहे। अध्यक्षता कंदे हुए श्री नारायणदास लखवानी जी ऐं असांजा मुख्य अतिथि मनवानी जी, सभी पदाधिकारी गण, मां सभी खे नमन करियां थो। ऐं जेको अॼु भोपाल मां आयल आहिनि, जीअं त भई सिंधी साहित्य जो इन जे मथां भार आहे, जंहिंमें पूरे हिंदुस्तान में 10 ॼणनि में ईंदो आहे, त मां निवेदन कंदुसि इन खे बि त असांखे थोरो इहो सम्झाइनि त सिंधी साहित्य जो मक़सद छा आहे ऐं केतिरो क़दर माने पाखे सहयोग मिली सघे थो, सेंट्रल जो बि या प्रांतनि मां, त थोरो उन ते बि प्रकाश पाइनि ऐं थोरो अॻियां आवाज़ उठाइनि। भारत सरकार, मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी, राष्ट्र भाषा प्रचार समिति, जन परिषद, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया, करवट कला परिषद, माधवराव प्रेस समाचार पत्र संग्रहालय ऐं घणनि ई संस्थाउनि खां साहित्यक कमनि लाइ सम्मानित श्री अशोक मनवानी जिन पंहिंजे आखाणियुनि, नाटकनि ऐं साक्षात्कारनि जूं किताबूं भेट कंदे चयो कि असां पंहिंजे सिंधी साहित्यनि खे न पढ़ंदासीं त इते पाण पंहिंजी सिंधु सभ्यता खे बि कान सुञाणे सघंदासीं। इन्हनि सिंधी जागृत मंच जे संस्थापक श्री किशोर इसरानी जिन जी बि ॾाढी वाखाण कंदे चयो कि उन्हनि सिंधी नॉलेज नाले सां सिंधी चैनल जे माध्यम सां सिंधियत खे वधाए रहिया आहिनि ऐं उन सां सिंधी युवा पीढ़ी खे बि ॾाढो फ़ाइदो मिले। सिंधी चैनल आया आहिनि, प्रोग्राम आया आहिनि, असांजा पत्रकार बि समाज जा अॻिते आया आहिनि, त असांजी त्योहारनि जूं रिपोर्ट्स अचनि थियूं अख़बारनि में, मीडिया में, त उन सां उहा हिमभावना ॿारनि जी ख़तम बि थी आहे, यानी घटि त थी, ख़तम न थी आहे, घटि थी वई आहे। ऐं पहिरियां लिकाई न हुया, चेटी चंड ते मां दुकान बंदि न रखंदुसि, मां त पंहिंजो धंधो कंदुसि, जंहिंखे बि असां मञूं था, संतनि जूं जयंतियूं अचनि थियूं, थियूं अचनि थियूं, ॿिया त्योहार अचनि था असांजा। जीअं हाणे हिते हिकिड़ो त्योहार मथुरा में
महीनो ॿ पहिरियां सेलिब्रेट कयो त असांखे भेनरुनि ॾाढो सुठो हुन में पार्टिसिपेशन कयो। कहिड़े नाले सां असां वटि उहो कोन्हे, चेटीमानी है। चेटीमानी चेटीमानी अखर एमपीए जे माण्हू खे ॿुधल कोन अथव, हुनजी परिभाषा हुननि खे ख़बर कोन अथव गोखर में। त हीअ हितां जी पहचान आहे मथुरा जी, भई असांजी माताऊं जेके भेनरूं आहिनि एतिरे एक्टिव थी करे अॻिते आहियूं ऐं उन्हनि खे जॾहिं किशोर भैया जहिड़ा दोस्त असांजा मीडिया में स्थान ॾियनि था त उन्हनि जो फ़ख़ुरु पंहिंजे समाज ते पंहिंजी भाषा ते गर्व वधे थो। मध्य प्रदेश सरकार जे जनसंपर्क अधिकारी जे रूप में कार्यरत श्री अशोक मनवानी जिन ॿुधायो कि सिंधी साहित्य जे माध्यम सां समाज सेवा लाइ घणे ई युवा कम करे रहिया आहिनि ऐं ही ॾाढे ई फ़ख्र जी ॻाल्हि आहे। सिंधी युवाउनि जी भागीदारी सार्वजनिक क्षेत्र, समाज सेवा, प्रशासन, पत्रकारिता में भी वधणी खपे। यानी जेके केंद्र में मंत्री थिया जयरामदास दौलतराम, दादा जयरामदास दौलतराम देवनागरीअ खे स्थापित करायो भारत सरकार में, ऐं भारत सरकार रुगो हिकिड़ी सिंधी अहिड़ी ॿोली आहे जंहिंमें ॿिन्ही खे मान्यता ॾिनी आहे, सिंधी अरबी राइट टू लेफ्ट लिखूं था ऐं ॿियो देवनागरी जेका हिंदी वांगुरु लेफ्ट टू राइट असांजी ॻाल्हि आहे। हाणे असांजी नई पीढ़ी त देवनागरी सां ई कनेक्ट थींदी, इहो तय आहे। कार्यक्रम में सिंधी जनरल पंचायत जा अध्यक्ष श्री नारायणदास लखवानी, उपाध्यक्ष श्री रामचंद्र खत्री, उपाध्यक्ष श्री तुलसीदास गंगवानी, महामंत्री श्री बसंतलाल मंगलानी, मंत्री श्री गुरमुखदास गंगवानी, श्री जामनदास नाथानी, श्री चंदनलाल आडवाणी, मीडिया प्रभारी श्री किशोर ईशरानी, श्री सुंदरलाल खत्री, श्री सुदामा खत्री, श्री हरीश चावला, श्री भगवान दास बेबू, श्री जितेंद्र भाटिया, श्री सुरेश मनसुखानी, श्री मनोज खत्री, श्री विष्णु हेमानी, युवा अध्यक्ष श्री गिरधारी नाथानी, युवा उपाध्यक्ष श्री मनोहर मंगलानी जी ने साहित्यकार अशोक मनवानी जिन के अंग वस्त्र पाराए करे स्वागत। सभिनीनि खां पहिरीं श्री अशोक मनवानी जी ने ऐं मथुरा सिंधी जनरल पंचायत जे पदाधिकारियुनि भगवान श्री झूलेलाल साईं जिन जी तस्वीर ते गुल चाढ़े करे प्रार्थना कई। भगवान सभिनी खे बुद्धि दे, शक्ति दे, निरोगता दे, जो पंहिंजो सुखी रहूं। हे भगवान सभिनी खे बुद्धि दे, शक्ति दे, निरोगता दे, जो पंहिंजो पाले, सुखी रहूं। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। स्वामी लीलाशाह महाराज की जय। लालया जाटी जो असाने विच में आहिनि श्री अशोक मनवानी जी, त तव्हां अॼु जे कार्यक्रम जे संदर्भ में जानकारी ॾियो। अॼु मथुरा सिंधी समाज जे पदाधिकारियुनि सां भाउरनि सां मुंहिंजी आत्मीय मुलाक़ात थी, ॻाल्हि ॿोल थी ऐं असां सिंधी साहित्य बाबति, सिंधी संस्कृति बाबति ऐं प्रशासन में, पत्रकारिता में ऐं सार्वजनिक जीवन में कीअं असांजो पार्टिसिपेशन वधे, असां वधीक में वधीक पहिरो वठी करे पंहिंजे समाज खे मजबूत ऐं सशक्त बनायूं। इन ॾिस में असां ॻाल्हि ॿोल कई ऐं ॾाढी सार्थक ॻाल्हि ॿोल रही ऐं मूंखे उमेदु आहे हिन जा ॾाढा सुठा परिणाम बि ईंदा। असां पंहिंजी एकता सां, आपसी भाईचारे सां ऐं पंहिंजी परिश्रम सां पंहिंजो नालो कढियो आहे, इन खे अञा वधाईंदासीं ऐं हिकु उपलब्धि जे रूप में हिनखे असां मटे सघंदासीं। असांजे मथुरा जे भाउ किशोर ईसरानी जे सिंधी नाले चैनल जी जेतिरी साराह कजे घटि आहे। हिननि समाज खे हिकु करण में, समाज खे सशक्त ठाहिण में ॾाढा प्रयास कया आहिनि, ॾाढियूं सुठियूं कोशिशूं कयूं आहिनि। मां इन कोशिशुनि खे, इन प्रयासनि खे प्रणाम थो कयां ऐं उमेदु आहे त हिकु हिकु साल हिननि जी प्रगतिअ जो नओं अध्याय साम्हूं ईंदो, नओं आयाम हे साम्हूं आणे करे पंहिंजे जीवन खे सार्थक बणाए रहिया आहिनि ऐं बिल्कुलु बि पुठिते न रहंदा ऐं इन खां बि बहितर भूमिका में असांजे साम्हूं ईंदा। ॾाढियूं शुभकामनाऊं।